आज़ी शुजाबाद में भी आशूर के ॾियारे ते मातमी जुलूस बर्पा करे करबला के शहीदन के भेटा पेश कई हुई। वधीक तफ़सील ॾिसूं था फराज़ अली की रिपोर्ट। जुमे आशूर जो जुलूस है मुख्तलिफ इमाम बारगान का थींदे मिरवा घुरचानी कसरे अबू तालिब दरगाह अमीर शाह ते पहुतो है जिते ज़ोहर की नमाज़ अदा कई पई वञे। यो जुलूस मुख्तलिफ रोडन ता थींदे मेन चौक ते अची जिते सीना ज़नी कई वेंदी जंजीर ज़नी कई वेंदी उन आयल मोमिनन उन का गाल बोल कंदासीं वधीक हुसैन असां मल्हाईंदा आहियूं जुलजना कढंदा आहियूं ऐं छेज पींघो जेको आहे यादि इहा मौला हुसैन जे लाइ मल्हाईंदा आहियूं। मौला हुसैन जे लाइ जेको आहे 1400 साल खां माण्हू रहंदा अचनि मगर हुकुम हुसैन जो ताज़ो आहे, हर वक़्तु ताज़ो आहे ऐं उन जो कमु विसरे नथो। इमाम हुसैन इस्लाम करबला में अज़ीम कुर्बानी ॾेई असांखे ॿुधाए छॾियो त कॾहिं बि ज़ालिम जे हक़ में न अचिजो, हमेशह मज़लूम जे हक़ में। तमामु जलूस वॾो जलूस हाणे एंट्री थियण वारो आहे। कल भी हुसैन ज़िंदाबाद हो ऐं अॼु बि हुसैन ज़िंदाबाद आहे। यज़ीज़ कल भी मुर्दाबाद हो। यज़ीज़ 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं जेको आहे असांखे करबला के शहीदन की याद ॾियारे थो। साल की तरह पिछले 20 सालों से हम यहाँ पर सबील का एहतमाम करते हैं। हमारा ताल्लुक जमात अहले सुन्नत से है, लेकिन जो है हुसैन सबका है और करबला वाले सबके उसकी याद में हमने सबील का एहतमाम। इमाम हुसैन सलाम करबला में हल मिन्नासिन सुन्नत जी सदा बुलंद कई। अल्हम्दुलिल्लाह अॼु 1400 साल थी वञण खां बाद असां हुसैनी अज़ादार जेके बग़ैर कंहिं लालच जे इमाम हुसैन सलाम जी अज़ादारी हेड़नि काड़नि में ऐं हेड़नि हालातनि में इमाम हुसैन सलाम जी अज़ादारी पेश कयूं था। कैमरामैन आबिद घोरचानी सां गॾु फराज़ अली घोरचानी, दर्ज टीवी सुजाबाद।